Welcome to Time News Studios. You are watching 10 p.m. Bulletin. जो सियासी मुखालिफ़ जे चवण ते मुंहिंजे ख़िलाफ़ इंक्वायरी शुरू कई वई आहे। जंहिं घर ते अॼु रेड कयो वियो उहो कोशिशि आहे मेयर जी त मुंहिंजे ख़िलाफ़ उहो बेनामी तौरु मुंहिंजे मथां हणण था चाहिनि, जेको प्रॉपर्टी बाबा जी डिक्लेयर आहे SPR में। 6 महीना अॻु में बाबा हिन दुनिया मां गुज़ारे विया आहिनि। उन खां पोइ 6 महीननि खां पोइ नेब उन डिसीज़ ते इंक्वायरी शुरू कई आहे। नैब सखर जो सूबाई वज़ीर सुहेल अनवर सियाल जी फरीदाबाद वारी ओताक ते ॿीहर छापो। सूबाई वज़ीर जे भाउ तारिक सियाल ऐं ॿियनि खां पुछा ॻाछा अहम दस्तावेज़ तहवील में वरिता विया। नैब जी कार्रवाई ख़िलाफ़ सवें ॻोठाणा ॿाहिरि निकिरी आया। एहतजाजी मुज़ाहिरो। इन खां अॻु नैब टीम सुहेल अनवर सियाल ऐं असद खरल जे घरनि ते छापा हया हुआ। ज़रियनि मूजिबि नैब सखर जी टीम असद खरल जे घरनि ते छापे दौरान घर भातियुनि खां पुछा ॻाछा बाद अहम रिकॉर्ड तहवील में वठी छॾियो। छापनि दौरान नैब टीम सां लेडी पुलिस एहलकार बि मौजूदु हुयूं। टाइम न्यूज़ सां ॻाल्हाईंदे सूबाई वज़ीर सुहेल अनवर सियाल चयो त नैब इंतकामी कार्रवाइनि जो निशानो बणाए रहियो आहे। फरीदाबाद वारे जंहिं घर ते छापो हयो वियो उहो मरहूम वाले जो घर आहे ऐं FBR में उन जो रिकॉर्ड बि मौजूदु आहे। पार्टी क़यादत ऐं वकीलनि सां सलाह मशवरनि बाद नैब ख़िलाफ़ क़ानूनी रस्तो अख़्तियार कयो वेंदो। सूबाई वज़ीर घरनि ते छापे दौरान नैब तरफ़ां रिकॉर्ड तहवील में वठण जी तरगीब करे छॾी। वज़ीर-ए-आज़म इमरान ख़ान चयो आहे त हुकूमत एहतसाब जे मंशूर ते सौदेबाज़ी न कंदी। इंसानी हमदर्दीअ जे बुनियाद ते नवाज़ शरीफ़ खे परॾे वञण जी इजाज़त ॾिनी। हुकूमत ऐं पार्टी तर्जुमाननि जे इजलास खे ख़िताब कंदे वज़ीर-ए-आज़म चयो त अपोज़िशन जो मुल्क लाइ अहम किरदारु हूंदो आहे। मौजूदा अपोज़िशन रुॻो पंहिंजी करप्शन बचाइण लाइ मुल्क खे नुक़सानु पहुचाए रही आहे। इजलास दौरान वज़ीर-ए-आज़म खे नवाज़ शरीफ़ जी ॾे वापसी बाबति हुकूमती क़दमनि बाबति ब्रीफिंग बि ॾिनी वई। वज़ीर-ए-आज़म इमरान ख़ान PTI ऐं इत्तेहादी सेनेटर्स जा मसला ॿुधण लाइ खेनि सुभाणे शाम 4 वॻे तलब करे वरितो। पीपल्स पार्टी ऐं नवाज़ लीग में PTI हुकूमत खे घर भेड़ो करण लाइ गॾियल हिकमत अमली जोड़ण ते इतफ़ाक़। APC जी एजेंडा ते सलाह मशवरनि लाइ रहबर कमेटी जो इजलास सुभाणे कोठाइण जो फ़ैसिलो। कराची यात्रा ते पहुतल शहबाज शरीफ़ जी बिलावल हाउस में अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारी ऐं PP चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी सां मुलाक़ात। सूबे में बरसात जे हाजियुनि सूदो मुल्क जी सियासी सूरत हाल ते सलाह मशवरा। मुलाक़ात बाद प्रेस कॉन्फ्रेंस दौरान PP ऐं नवाज़ लीग अॻवाननि चयो आहे त 2 साल गुज़री वञण बावजूदि PTI सरकार खे इहा ख़बर नाहे पई त छा करणो आहे। हुकूमत मां जान छॾाइण लाइ अपोज़िशन जमातनि तरफ़ां गॾियल लाहे अमल जोड़ण जी ज़रूरत आहे। 72 साल गुज़रण खां पोइ मुल्क में तजुर्बा करण जी का बि गुंजाइश नाहे। वफ़ाक़ी पार्लियामानी निज़ाम सां हथ चुराइण जा ख़ौफ़नाक नतीजा निकिरंदा। मुल्क हलाइणो आहे त 73 वारे आइन ते अखियूं ॿूटे अमल करणो पवंदो। वफ़ाक़ सिंध सरकार सां गॾिजी कमु करे त जीअं बरसात सबबु थियल नुक़सान जो अज़ालो थिए ऐं अॻिते लाइ बहितर इंफ्रास्ट्रक्चर ठाहे वञे। इमरान ख़ान साहब सियासत न करियो, खुरादा कराची अचो। ही वक़्तु सियासत जो न पर कमु करण जो आहे। कराची में बरसात जी तबाहकारियुनि ते अपोज़िशन लीडर शहबाज शरीफ़ जो वज़ीर-ए-आज़म ते तनक़ीदी वार। शहबाज शरीफ़ चयो त वफ़ाक़ वाइदे मूजिबि फंड्स फ़राहम करे हा ऐं सियासत न करे हा त अॼु इहो ॾींहुं ॾिसणो न पवे हा। सिंध हुकूमत समेत समूरनि स्टेक होल्डर्स सां गॾिजी मसइला हल करण जो मुतालबो। कराची यात्रा ते पहुतल शहबाज शरीफ़ गुलशन इक़बाल ऐं मलीर समेत मुख़्तलिफ़ इलाइक़नि जा दौरा करे माण्हुनि जा मसइला ॿुधा ऐं फ़ौतनि जे वारसनि सां ताज़ियत कई। अपोज़िशन लीडर ED सेंटर जे दौरो करे फैसल ED ऐं बिल्किस ED सां मुलाक़ात बि कई। वज़ीर-ए-आज़म जुमे ते कराची लाइ कॉस्मोपॉलिटन प्लान पेश कंदो। इमरान ख़ान जो इहो प्लान रोड्स, पुलनि ऐं नालनि जी सफ़ाई खां वधीक हूंदो। गवर्नर सिंध इमरान इस्माइल जूं बदीन में ॻाल्हियूं। इमरान इस्माइल चयो त अपोज़िशन जी रुॻो 1 पॉइंट एजेंडा आहे ऐं इहा करप्शन आहे।
ही चाहिनि था त खेनि एनआरओ मिली वञे, पर इमरान ख़ान खेनि एनआरओ न ॾिनो। गवर्नर सिंध जे बदीन जे दौरे दौरान पंजाब जो गवर्नर बि मौजूद। चौधरी सरवर चयो त बरसात मुतासिरनि खे 1 लख ताईं जा कर्ज़ ॾिना वेंदा। इलेक्शन कमीशन वफ़ाक़ ऐं सूबाई हुकूमतुनि खे बल्दियाती चूंडूं कराइण लाइ आइन ऐं कानून में मुंझारा ख़त्म करण जो हुकुम ॾेई छॾियो। सिंध में बल्दियाती चूंडनि लाइ तकबंदनि जे शेड्यूल ऐं इंतज़ामनि ते इत्मीनान जो इज़हार। मकानी चूंडूं कराइण बाबति तयारियुनि जो जाइज़ो वठण लाइ इलेक्शन कमीशन जे इजलास दौरान अहम फ़ैसिला। पंजाब ऐं केपी जे इलेक्शन कमिश्नर्स खे तकबंदियूं पूरियूं थियण ते पोलिंग स्टेशन जी फ़हरिस्त फौरी तौर तयारु करण जी हिदायत। इलेक्शन कमीशन पंजाब ऐं केपी सरकार खे लोकल गवर्नमेंट इलेक्शन रूल्स शाया करण जो बि हुकुम ॾेई छॾियो। इलेक्शन कमीशन चयो आहे त पंजाब लोकल गवर्नमेंट रूल्स शाया न थियण सबबि मेट्रोपॉलिटन म्यूनिसिपल कॉर्पोरेशंस, म्यूनिसिपल कमेटीज़, टाउन कमेटीज़ ऐं काउंसिल्स में चूंडूं कराइण लाइ ॾुखियाइयूं पेश अची रहियूं आहिनि। पंजाब ऐं केपी में तकबंदियुनि जी हतमी फ़हरिस्त 25 अक्टूबर ते जारी कई वेंदी। इलेक्शन कमीशन पंजाब लाइ को बि ऐलान नाहे कयो, पर सिंध में बल्दियाती इदारनि जो मुदो पूरो थियण बावजूदि सूबे में तकबंदियुनि जो ऐलान कयो वियो। पीपल्स पार्टी इलेक्शन कमीशन जे तकबंदियुनि वारे शेड्यूल ते एतिराज़ वारे छॾिया। पीपल्स पार्टी सिंध जे सदर निसार खोड़ो चयो आहे त आदमशुमारी जो हतमी नोटिफिकेशन जारी थियण ताईं बल्दियाती चूंडूं न थी सघंदियूं। बल्दियाती इदारनि जो मुदो पूरो थियण बैदि उन में सुधारा आणण लाइ नवां मुतालबा थींदा आहिनि। हाणे सूबाई ख़ुदि मुख़्तियारी आहे ऐं असेंबली ज़रिए बल्दियाती निज़ाम खे बहितर बणाए सघिजे थो। कराची में प्रेस कॉन्फ्रेंस दौरान निसार खोड़ो, ताज हैदर ऐं ॿियनि अख़बारनि चयो त जेकॾहिं आबादी घटि ॾेखारी वञे त उनखे हिसो घटि मिलंदो। आदमशुमारी खां पोइ थी सघे थो त माली वसीलनि में सिंध जो हिसो वधी वञे। खंड कमीशन जी रिपोर्ट कलदम करार ॾियण शुगर मिल्स मालिकनि ख़िलाफ़ कार्रवाई रोकण वारो सिंध हाई कोर्ट जो फ़ैसिलो मुअतल। सुप्रीम कोर्ट सिंध हाई कोर्ट जे फ़ैसिले ख़िलाफ़ वफ़ाक़ी सरकार जी अपील ॿुधणी लाइ मंज़ूर करे वरिती। सिंध जे 20 शुगर मिल्स सूदो ॿियनि धुरियुनि खे नोटिस जारी। अदालत ॿुधणी 1 महीने लाइ मुलतवी करे छॾी। वफ़ाक़ी सरकार खंड कमीशन जी रिपोर्ट बाबति सिंध हाई कोर्ट जे फ़ैसिले खे सुप्रीम कोर्ट में चैलेंज कयो हो। सिंध यूनिवर्सिटी जे फंड्स में मुबैना घोबियुनि वारे केस में गिरफ़्तार असिस्टेंट प्रोफेसर असगर हकड़ो 7 ॾींहनि जे जिस्मानी रिमांड ते एंटी करप्शन हवाले। एंटी करप्शन खाते जी टीम प्रोफेसर असगर हकड़ो खे हथकंडियूं लॻाए अदालत में पेश कयो। फंड्स में 73 करोड़ रुपयनि जी मुबैना घोबियुनि वारो केस दाख़िल थियण बैदि 70 जवाबदारनि मां 10 जवाबदारनि ज़मानतूं हासिल करे वरितियूं। VC जे PRO अब्दुल हफ़ीज़ अबड़ो, लेक्चरर सैयद सरदार शाह, असिस्टेंट मैनेजर रफ़ीक प्रोही, सलीम चांडो, नूरुल्ला मलिक ऐं ॿियनि मुख़्तलिफ़ अदालतुनि मां गिरफ़्तारी खां अॻु ज़मानतूं मंज़ूर कराए वरितियूं। सिंध यूनिवर्सिटी जे फंड्स में घोबियुनि जो केस दाख़िल थियण बैदि VC फ़तेह मोहम्मद बुरफ़त ऐं रजिस्ट्रार अमीर अबड़ो गिरफ़्तारी खां बचण लाइ सिंध हाई कोर्ट पहुची विया। अदालत VC ऐं रजिस्ट्रार जी 7 ॾींहनि लाइ हिफ़ाज़ती ज़मानत मंज़ूर करे वरिती। ॿिन्ही खे 50-50 हज़ार रुपयनि जा ज़मानती मुचलका जमा कराइण जो हुकुम। ॿुधणी दौरान VC ऐं रजिस्ट्रार जे वकील दलील ॾींदे चयो त एंटी करप्शन खाते कानून जे उबतड़ केस दाख़िल कयो आहे। केस में नामज़द जवाबदारनि खे ॿुधणी जो मौक़ो बि नाहे ॾिनो वियो। एंटी करप्शन खाते जे अख़्तियारनि चयो आहे त VC सूदो ॿियनि जवाबदारनि मथां 73 करोड़ रुपयनि जे घोबियुनि जो इल्ज़ाम आहे। केस में 3 जवाबदारनि खे गिरफ़्तार कयो वियो आहे। बरसात जी तबाहकारियुनि खे मुंहुं ॾींदड़ कराची वासियुनि लाइ ॾुख जी ख़बर। ECC खे इलेक्ट्रिक जी बिजली ₹1.9 फ़ी यूनिट महांगी करण जी मंज़ूरी ॾेई छॾी। नाणे खाते जो चवणु आहे त कराची में बिजली जे अघनि में वाध वारो फ़ैसिलो 1 सितंबर खां लागू थींदो। बिजली जे अघनि में वाध 2016 खां 2019 दौरान 3 माही एडजस्टमेंट जे मद में कयो वियो आहे। वफ़ाक़ी सरकार खे इलेक्ट्रिक खे सब्सिडी जी मद में 4.7 अरब रुपया बि ॾींदी। वफ़ाक़ी हुकूमत अमरीकी औरत सिंथिया रिची खे 15 ॾींहनि में पाकिस्तान छॾण जो हुकुम ॾेई छॾियो। गृह वज़ारत सिंथिया रिची जे वीज़ा में वाध वारी दरख़्वास्त रद्द करे छॾी। वफ़ाक़ी गृह खाते जे अख़्तियारनि चयो आहे त सिंथिया रिची खे 15 ॾींहनि में पाकिस्तान छॾण जो हुकुम ॾिनो वियो आहे। हुन 31 अगस्त ते वीज़ा जो मुदो ख़त्म थियण बैदि वीज़ा में वाध लाइ दरख़्वास्त ॾिनी हुई, जंहिंखे रद्द कयो वियो आहे।
कराची में गुजर नाले ते हद दाख़िलियूं ख़त्म करण लाइ ऑपरेशन 1 किलोमीटर ताईं जो इलाइक़ो क्लियर करार। पहिरें मरहले में गुजर नाले ते अॼल दुकान माल जा वाड़ा ऐं कारोबारी सरगर्मियुनि लाइ क़ाइमु कयल ॾावतूं त्राहिपत कयूं वयूं। इंतिज़ामिया जो चवणु आहे त अॼोकी कार्रवाई रोकी वई आहे। वधीक अॻिते वञण में ॾुखियाइयूं पेश अची रहियूं आहिनि। इजाज़त मिलण ते घर केराईंदासीं। सिंध हुकूमत जे तर्जुमान मुर्तज़ा वहाब चयो आहे त फ़िलहाल नालनि ते कमर्शियल मक़सदनि लाइ थियल कब्ज़नि खे हटाए पियो वञे। रिहाइशी ॾावतूं हटाइण लाइ नोटिस जारी नाहिनि कया विया। सुप्रीम कोर्ट कचे जे इलाइक़नि में फसल पोखण ते पाबंदी लॻाए छॾी। वफ़ाक़ ऐं सूबाई हुकूमतुनि खे दरियाउनि तोड़े नदियुनि जे भरपासे वणकारी करण जो हुकुम ॾेई छॾियो। अदालत वफ़ाक़ ऐं सूबाई हुकूमतुनि खां वणकारी बाबति 1 महीने में अॻु भराए रिपोर्ट तलब करे वरिती। चीफ जस्टिस गुलज़ार अहमद रिमार्क्स ॾींदे चयो आहे त दरिया ऐं नदियुनि जी चौधारी घटि में घटि 6 फुट जा वण पोखे उन्हनि खे महफ़ूज़ बणाए वञे। दरिया ऐं नदियुनि सां गॾु वण लॻाइण जी का बि स्कीम नाहे। वण पोखण जो सिलसिलो ख़त्म थी वियो आहे। कंदकोट भरिसां ख़ैरपुरवासी 6 ॼणा अख़वा अमीर बख्श, ज़ाहिद, साजिद पल ऐं गुलाम क़ादिर चनो कंदकोट में दावत ते वञी रहिया हुआ त रस्ते ते हथियार बंदन मुबैना तौर खेनि अग़वा करे वरितो। धाड़ेल टैक्सी ड्राइवर अशरफ सोलंगी खे बि अग़वा करे विया। मौक़िफ़नि जे वारसनि उस्ताद इब्राहिम पल ऐं ॿियनि चयो आहे त मौक़िफ़नि जा नंबर लगातार बंदि मिली रहिया आहिनि। वक़्त सिर इतला ॾियण बावजूदि पुलिस धाड़ेलनि पोयां न वई। IG सिंध, DIG सखर ऐं ॿियनि आला अख़्तियारनि खां नोटिस जो मुतालबो। मुल्क में चौमासी जी बरसातुनि खां पोइ सिंधु समेत ॿियनि दरियाउनि में पाणी जे वहिकरनि में वाध जारी। मुख़्तलिफ़ हंधनि ते हेठें खां मथाहें दर्जे जी ॿोॾि रिकॉर्ड। सिंधु दरिया में पंजाब, KPK ऐं DG खान जे नएं वहिकरनि सबबि चाड़। गुडू बैराज वटि पोइ पाणी वहिकरा 3,28,000 खां वधी विया। सखर बैराज वटि 3,64,900 क्यूसिक ताईं पहुता। कोटली बैराज वटि लाॻीतो वाद पाणी वहिकरा 1,62,641 क्यूसिक रिकॉर्ड। बरसातुनि सबबि सिंध जे टिनी बैराजनि जा अक्सर केनाल फीडर मुकमल तौर बंदि थियल आहिनि। करन में तेल खां पाणी वॾो आहे। उन में छा अधु सामान असांजो उते रहियो आहे, अधु सां कढियो तूं नंढड़ा बच्चा छा उन्हनि खे रधे ॾियूं, छा पचाए ॾियूं, किथे मर्द कमाइनि, छा खाऊं, छा पीऊं। कंहिं मदद कोन कई। असां पंहिंजे मुड़ुसी सां हेॾनि पाणनि में जोगे इहे झूपड़ियूं ठाहियूं न। असांखे तंबू ॾिनो, अंदरि ॾही ऐं काठियूं खोड़े उन मथां मिड़ई कागज़ ॾिनल आहे, उहे मथां ॾही मिड़ई उन मां बि पाणी अचे पियो पुसूं सॼी राति। बच्चा वठी रुगो वेठा आहियूं। हाणे असां वटि कुंवारियूं न्याणियूं सड़ियूं बि आहिनि, ॿार पठूं बि आहिनि, पर उहो किथे विहारियूं। मीरपुर ख़ास शहर हफ़्ते खां बरसाती पाणी हेठि मुख्य रस्तनि ऐं इलाइक़नि मां पाणी निकाल करण मिशन इम्पॉसिबल बणिजी वियो। शहर जे लतीफ़ टाउन, रेलवे कॉलोनी, भांसी आबाद, अख्तर ऐं सियाल कॉलोनी सूधो अधु खां वधीक इलाइक़ा बदस्तूर बरसाती पाणी हेठि। रस्तनि ऐं बंदनि जे किनारनि ते वेठल बरसात मुतासिरनि खे इंतिज़ामिया खेमा ऐं रोशन न ॾिनो। मुतासिर बेयारो मददगार वेठल। कोट गुलाम मोहम्मद भरसा मासूम नीगरी बरसाती पाणी में ॿुॾी फौत थी वई। घर में कोरहम बरपा, जाती में नीगर बरसाती पाणी में ॿुॾी वियो। गणती जोगी हालत में अस्पताल मुंतकिल। सिंध जे ॿिए वॾे शहर हैदराबाद जा केतिरा इलाइक़ा 3 ॾींहं बि बरसाती पाणी में ॿुॾल। मकीशा ऐं हाली रोड ते पाणी बीठल हुअण सबबि शहरनि खे अच वञ में ॾुखियाई। अफंदी टाउन, सारिश नगर, शीडी ॻोठ, हादी नगर ऐं पालारी ॻोठ में गोॾे जॾो पाणी बीठल। इंतिज़ामिया कदमगाह मौला अली जे चौधारी बीठल पाणी बि निकाल न कयो। टंडो यूसुफ, लालूच, लाशारी ऐं लतीफ़ाबाद में कब्रिस्तान बि पाणी हेठि अची विया। शहरनि दाहियो आहे त बरसाती पाणी निकाल न थियण सबबि कार व्यवहार सख़्तु मुतासिर थियो आहे। इंतिज़ामिया पाणी निकाल करण लाइ के बि उपाउ न वरिता। मदीन में बरसात जी तबाहकारियुनि सबबि अॻी दरबदर थियल रहवासियुनि जो सिम नालनि खे पियल घारनि सां मुठ में ॾेई छॾियो। टंडो गुलाम हैदर जे अमीर शाह सिम नाले खे मुख़्तलिफ़ हंधनि तां घारा पइजी विया। केतिराई ॻोठ पाणी हेठि। इंतिज़ामिया तहरुक न वरितो, लॾपलाण शुरू करियो। गवर में ॼाम वाक़े 40 फुट घारो पवण सबबि समेत नंढे पोखियल फसुल लुड़ी वियो। केतिराई ॻोठ पाणी हेठि। सिरानी भरिसां काज़िया वाक़े आडी 40 वटां 3 फुट घारो पइजी वियो। 10 ॻोठ पाणी हेठि। ज़िला इंतिज़ामिया बरसाती पाणी निकाल करण लाइ सखणनि गिलासनि खां सवाइ ॿियो कुझु बि न कयो।
शहर जे क़ाइदाबाद फिरदौस कॉलोनी ऐं सरकारी मुलाज़िमनि जी एग्रोवल कॉलोनी सूदो 15 खां वधीक पाणनि ते गोॾे जॾो पाणी बीठल। शहर जो कादिर बख्श कब्रिस्तान, मौलवी हाजी अहमद मला, इस्माइल शाह ऐं मासूमनि जो कब्रिस्तान बि पाणी हेठि। शहर जे वार्ड नंबर 13 जा रहवासी बरसात ऐं गटर जे पाणी मां जनाज़ा उकारण ते मजबूर। मेघवाड़ पाड़े जे रहवासियुनि जनाज़ो 1.5 फुट ताईं बीठल पाणी मां उकारण बाद 5 किलोमीटर परे मौजूद कब्रिस्तान में दफनायो। मातली में चांडिया पाड़े जे रहवासियुनि पीरसन जो लाश बरसाती पाणी झागण बाद कब्रिस्तान में दफनायो। इंतजामिया के पिटूं ई पारा था। फर्स्ट में असांजो ॻोठु सैंदा दलियाणी ॿुॾो, उनखां पोइ सॼी कॉलोनी ही कोली भील सभु बि ॿुॾाइनि। हिकिड़े ॻोठु ॿुॾण खां पोइ बि सरकार अचनि केर बि कोन्हे। 2 टे ॻोठ ॿिया बि ॿुॾाइनि, पोइ बि का शइ कोन मिली आहे असांखे। हेॾी असांजी हालत थी आहे, बुरी हालत सां असीं निकिता आहियूं, पर असांखे कंहिं अची असांजी पुछा न कई आहे। नौकोट भरसा LBOD सिम नाले के RD 287 वटि लॻल घारे जा राना सिम नाले के लॻल घारो वधी 350 फुट थी वियो। आपाशी अमलो घारो बंदि करण में नाकाम। घारे जे पाणी 50 खां वधीक ॻोठ ऐं 40,000 एकड़ इराज़ी ते पखिड़ियल फसल ॿोड़े छॾिया। घारो बंदि न थियण सबबि नौकोट शहर जे ॿुॾण वारो ख़तरो अञा ताईं न टरियो। नौकोट जे संतोरो फार्म, मीर वकार कॉलोनी ऐं मल्हापाड़े में ढोरे जो पाणी दाख़िल। पाणी हेठि आयल ॻोठनि मां लद पलाण कंदड़ समय ख़ानदान रस्तनि ऐं शाखनि जे किनारनि ते बेयानो मददगार वेठल। जुॾो शहरी भरपासे जे इलाइक़नि में बरसात ऐं LBOD खे घारनि जे पाणी राङा करे छॾिया। नादरा ऐं थाणे सूदो रस्तनि तोड़े घरनि में 4 फुट पाणी बीठी वञण सबबि कार व्यवहार सख़्तु मुतासिर। रहवासी ॾिठे अज़ाब में मुबतला। इंतज़ामिया शाही बाज़ार, समन सरकार रोड, अनवर आदिल मार्केट ऐं मुख़्तलिफ़ पाड़नि मां पाणी निकाल करण लाइ के बि उपाउ न वरिता। बरसाती पाणी बीठी वञण सबबि मच्छरनि जो आज़ार वधी पियो। मलेरिया ऐं गैस्ट्रो सूदो ॿियूं बीमारियूं पखिड़जण जो ख़दशो। हैदराबाद के आटोभान रोड ते वाइट सिटी मॉल ऐं रेजिडेंसी स्कीमूं गैर कानूनी करार। सिंध बिल्डिंग कंट्रोल अथॉरिटी लतीफ़ाबाद नंबर 2 में मॉल ऐं रेजिडेंसी ड्राहण लाइ पुलिस खां मदद तलब करे वरिती। सिंध बिल्डिंग कंट्रोल अथॉरिटी ख़त में चयो आहे त कानूनी घुर्जूं पूरियूं करे वरितियूं आहिनि। मॉल ऐं रेजिडेंसी स्कीमूं 9 सेप्टेम्बर ते ड्राथियूं वेंदियूं। हालानी वेझो घरूं अणबड़ता सोरे पंहिंजे नाठी खे क़त्ल करे छॾियो। ॻोठ अहमद गोपांग में जवाबदार शेर मरी 25 वरनि जे राहिब गोपांग खे क़त्ल करण बाद पंहिंजी धीअ खां साण वठी वियो हो। पुलिस मक़तूल जो लाश अस्पताल मुंतक़िल करे छॾियो। जवाबदार गिरफ़्तार न थी सघियो। पन्याकल भरसां कैंट पुलिस की हिरासत में फौत थियल फैसलाबाद वासी वकील एजाज आराई ते तशद्दुद की तस्दीक। रहीमियार खान के भुंग हेल्थ सेंटर शुरुआती पोस्टमार्टम रिपोर्ट जारी करे छड़ी। रिपोर्ट में जणायो पियो आहे त अणॼातल लाश अस्पताल आंदो पियो, जंहिंजे निड़ ते धक, हथ वधण ऐं ॻिची ते घुटा ॾियण जा निशान मौजूद हुआ। साॻी केस में कैंट थाणे के अॻूणे SHO बशीर भयो समेत 7 एहलकार जेल हवाले थियल आहिनि। मुल्क में सोन 1200 रुपया सस्तो थी वियो। चांदी के फी तोले ते 54 रुपया लात। सोन 1,22,500 मां घटिजी 1,21,300 रुपया फी तोलो थी वियो। चांदी भी 1765 मां घटिजी 1711 रुपया फी तोले ते पहुती। कोरोना वायरस सबब मुलतवी थियल पाकिस्तान सुपर लीग के रहल मैचेस जो शेड्यूल जारी। PCB मूजिब 14, 15 और 17 नवंबर से लाहौर में PCL जो रहल मैचेस थींदियूं। पहिरियों दंगल कराची किंग्स और मुल्तान सुल्तान्स में थींदो। पेशावर और लाहौर कलंदर्स विच में एलिमेंट्री शेड्यूल है। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, टाइम न्यूज़ सगत मां शाहिद सियाल। हेडलाइन समझ बुलेटिन की शुरुआत कंदासीं शॉर्ट ब्रेक खां पोइ। तव्हां ॾिसंदा रहो टाइम न्यूज़।